जय झूलेलाल। भोपाल खां मां अशोक छाबड़िया सिंधी शख्सियत में तव्हांजो स्वागत थो कयां पियो। अॼु असां सां जेके पुरकशिश ॿ शख्सियतूं जुड़ियूं तव्हांजो उन्हनि सां मां परिचय करायां। हिकु त आहिनि श्री भगवान चंदाणी जी जेके बैंक खां रिटायर्ड आहिनि, ऐं ॿियो न श्रीमती मुक्ता चंदाणी जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल भगवान चंदाणी साहब, मुक्ता चंदाणी मैडम जी। मां हिननि जे लाइ इहो चवंदुसि, जगजीत सिंह जी मूंखे ॿ लाइनियूं सिंधी गाने जूं यादि थियूं अचनि पियूं। ओ साथी मायूस न थी, ओ साथी मायूस न थी, जिंदा दिल थी जग में जी तूं, गम ही वेंदा विसरी ऐं दुखी वेंदा विसरी। त अचो त मां हुन सां मिलायां। भगवान चंदाणी साहब, तव्हां बैंक खां रिटायर्ड आहियो, तव्हां संगीत में ॾाढी रुचि रखंदा हो, तव्हांजी हिकु म्यूज़िकल कंपनी बि आहे जंहिंमें अक्सर मां तव्हांजो युगल गीत बि ॾिठा। त मां इहो चाहींदुमि कि तव्हां मूंखे कोई गीत ॿुधायो। मां सभ खां पहिरीं त शाहजहानाबाद गुरुद्वारे में सुखमनी चालू कराई थी। जी जी। हर संडे ते सुखमनी कंदा आहियूं। जी जी। उनजी मां ॿ लाइनियूं तव्हांखे ॿुधायां थो। जी ॿुधायो। आदेश आद गुरये नमो, जगत गुरु प्रणाम, सतगुर श्री गुरुदेव खे नमस्कार प्रणाम। लीला उन जी न्यारी आ, कहीं भी अंत न पातो आ, देव देवता सब प्या थक जी, कहीं भी की न सुञातो आ। पुट खे कहणी ख़बर त मुंहिंजो पीउ किथां आयो आहे, हिक धागे में पुई जगत खे मालिक हार बणायो, हिक धागे खे पुई जगत खे मालिक हार बणायो आहे। असां झूलण साईं सतगुरु साईं वॾो हार आहे ऐं असां सभु फूल उन जा बंदा हिक धागे में पुई जगत खे मालिक हार बणायो। इहा सुखमनी थी वई। जी। मुक्ता चंदानी मैडम, तव्हां खां इहो पुछंदुमि, तव्हां कहिड़े कॉलेज में प्रोफेसर आहियो? जी, मां इंजीनियरिंग प्राइवेट इंजीनियरिंग कॉलेज जो मिलेनियम में आहे। मिलेनियम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशन, ये नीलबढ़ भोपाल में ही आया। अच्छा अच्छा। त मां उते कॉलेज में इंग्लिश जी प्रोफेसर आहियां। ऐं मां बसि एतिरो तव्हां क्लासिकल म्यूजिक जा डांसर बि आहियो। जी। त तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां कई मंचनि ते गीत ऐं गाना ॻाया आहिनि। हिकु मां तव्हांजो वंदे मातरम जो डांस ॾिठो हुयो, हुन में 2 लाइनियूं ॿुधायो तव्हां असांखे वंदे मातरम जो। वंदे मातरम जो तव्हां युगल में ॾिठो हूंदो जी, जेको देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला, मतिलबु एतिरो सुठो डांस हुयो त उहो मूंखे इंस्पायर कयो नंढनि ॿारनि, जेके मां पंहिंजे नंढनि ॿारनि खे पंहिंजे घर में मां सेखारींदी हुयमि डांस। त उन्हनि जो ॾिसी करे ईअं लॻो कि मतिलबु असांजे देश में केतिरनि तरह जा रंग आहिनि, केतिरे तरह जो धर्म जाति भाषाऊं आहिनि, ऐं उन मां सिंधी भाषा त असांजी कृष्ण भॻवान जे उन ते बि डांस ऐं गीत ॻायो आहे। जी, अगरि तव्हांखे लाइन में 2 यादि अचनि था असांखे ॿुधायो। यस, कृष्ण भॻवान ते जेको मां बंसीअ वारो ॻायो हुयमि, जी, जेको यादि। ऐं हिकु तव्हां योगा डांस सां गॾु गॾु हिकिड़ो गीत ॻायो आहे, त तव्हांखे उहो योगा डांस में या हुन गीत में कुझु फ़र्क़ु लॻंदो आहे? न, योगा डांस में जेको मां कयो आहे उहो मूंखे शंकर भॻवान जेको तांडव नृत्य कंदा आहिनि उन जे मथां मां आधारित ठाहियो हुयमि कि कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवम न भवम भवानी सहितम नमः। त मां इन ते मतिलबु हिकु योगा जे हिसाब सां। अच्छा, ये नई कृति आहे छा आहे कि योगा सां गॾु क्लासिकल डांस ये हिकु नई शइ आहे। जी बिल्कुल। बाबा रामदेव त रोज़ सुबुह इंडिया टीवी ते योगा ॾेखारींदा, पर ये हिकु नई कृति आहे। भगवान चंदानी साहब, मां तव्हां खां इहो पुछंदुमि कि तव्हां हिकिड़ो गीत ॻाईंदा हो, ॾाढो प्यारो गीत आहे, उन जे बारे में तव्हां ॿुधायो। साईं दादा राम पंजवाणी साहब मां फैन आहियां। जी जी। हमेशा उनजो ॾोड़ो ॻाईंदो आहियां। जी 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 जी। ख़ुशी ॾींदे त ख़ुशि रहिबो, जे गम ॾींदे त पियो सहबो, मूंखे जीअं तूं हलाईंदे तुंहिंजी मर्ज़ीअ ते पियो हलबो, तूं आई छा बेपरवाह, जे ॾींदे तूं त पियो वठबो, न ॾींदे माठ में रहबो, तूं आई मुंहिंजो माया तुंहिंजो, दुखी रहंदुसि गिला तुंहिंजी, ज़मानो पियो तोखे चवंदो, छा कंहिंजे वात खे जलबो, ॿियनि खे बि नवाज़ी थो, असां सिंधियुनि ते बि नवाज़ शकर, अरे कंदे कृपा त दुनिया में हमेशह कंद खणी हलबो, राम चवे हिक वार जो मूं वटि
प्रीत सा प्रीतम पेर पाई ओ आ जान भी तो तवार्या मां अल्लाह जान भी तो तवार्या मां होए वार्या मां आए वार्या मां पुराण लत जीरा निहार्या मां ओ झूलण तुंजीरा निहार्या मां आयो लाल सभई चो झूले। संगीत उहा भाषा जेके सॼी दुनिया सम्झंदी आहे, उन जे लाइ कंहिं भाषा जी ज़रूरत न हूंदी आहे। त मैडम मां तव्हांखां इहो पुछंदुमि कि तव्हांखे इलाही पुरस्कार मिलिया आहिनि, तव्हां भोपाल हाट में बि कार्यक्रम ॾींदा आहियो, तव्हांखे कहिड़ा कहिड़ा पुरस्कार मिलिया आहिनि उन जे बारे में ॿुधाईंदा असांखे। जी धन्यवाद। तव्हां हाणे मूंखे हाणे चयो कि संगीत जी कोई भाषा न थींदी आहे, इहो मूंखे तमामु सुठो लॻो। इन जे बारे में बसि हिकु लाइन इहो ॿुधाइणु चाहींदमि कि संगीत जेकी आहे न, संगीत सभिनी जे लाइ बराबरि हूंदो आहे। सभिनी खे सभई संगीत खे कंदा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि, लेकिन उन खे जो बयानु करण जो जेको अंदाज़ हूंदो आहे उहो सभिनी जो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। सभिनी खे रिझाइण जो बि तरीक़ो इहो ई थींदो आहे कि संगीत सां माण्हू प्रसन्न चित्त थी वेंदो आहे। संत कंवरराम जी उहा ॻाल्हि थी मूंखे यादि अचे कि भई कीअं रिझायां तोखे, कीअं परचायां, उहो बि ॻाए ऐं डांस नृत्य में उन्हनि चयो आहे इहो। जी बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा पुरस्कार मिलनि, कुझु उन जे बारे में? जी जी त मूंखे 13 अप्रैल ते संत कंवरराम साहिब जो जन्मदिन हो। जी मूंखे सभिनी खां पहिरियों सम्मान त सिंधु भवन ट्रस्ट मां मिलियो हुयो। त उते मूंखे वर्सटाइल जो इनाम मिलियो हुयो। त उन में मां मतिलबु हिकु नृत्य कयो हुअमि जेको वरी रामेश्वर शर्मा जे मंच ते बि कयो हुअमि। त रामेश्वर शर्मा मंच ते बि अवार्ड मिलियो हुयो उन ई नृत्य ते। बाबूलाल गौर साहब तव्हांखे सम्मानित कयो। बाबूलाल गौर भाई महावीर जो सम्मान, जेके पूर्व मुख्यमंत्री रही चुका है, जी फोटो भी लॻल आहे। त उन जो बि सम्मान मिली चुको आहे ऐं भाई महावीर जो सम्मान मिली चुको आहे। ऐं मतिलबु बाबूलाल गौर, भाई महावीर, राज्यपाल सम्मान ऐं मुख्यमंत्री जो शिवराज सिंह चौहान जो भी सम्मान मिली चुको है। ऐं अखिल भारतीय हाणे सम्मान समारोह महिला समाज में भी तव्हांखे मिलियो आहे। हाँ, महिला समाज जो कृष्णा गौर जे द्वारा भी मूंखे सम्मान मिली चुको है मुंबई मां। ऐं उन महिला सम्मान त हिते मिलियो हुयो कृष्णा गौर जो, त उहो इंटरनेशनल वुमेन्स डे में मिलियो हुयो। ऐं हाणे सम्मान जी फहरिस्त तमामु घणी आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहींदुमि कि भगवान चंदाणी साहब असांजा मित्र हुया, श्री स्वर्गीय श्री बलूमल चंदाणी साहब, उन्हनि जा सुपुत्रनि। मां तव्हां ॿिन्ही खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां, तव्हांखे संगीत जो शौक़ु कॾहिं खां? इहो संगीत साईं माता साहब जे 8 साल हूंदो हुअसि। जी जी। गुरुनि जा भाङा ऐं झूलेलाल जी कथा ॿुधाईंदी मां ढोलक वॼाईंदो आहियां ख़ुदि। अच्छा। ढोलक वॼाईंदे सघंदा आहियूं। ऐं हाणे उन मुक़ाम ते पहुता आहियूं। तव्हांजा संगीत में मतिलबु गुरु जेके तव्हांजी माता साहिब आहिनि, और तव्हांखे खां कीअं डांस उहो ॿुधायो? मां बेसिकली मां उड़ीसा जी आहियां। अच्छा। ऐं उड़ीसा में तव्हांखे उड़िया भाषा भी ईंदी आहे? जी बिल्कुलु, उड़िया भाषा। उड़िया में सिंधी शख्सियत खे कीअं चवंदासीं, असां कीअं ॿुधाईंदासीं कि सिंधी समाज या सिंधी शख्सियत या सिंधी मेला? उड़ीसा में कीअं? उड़ीसा में सिंधी शख्सियत मतलब ॻाल्हाइण वारी जेकी भाषा आहे उहा हाणे उड़िया में कुझु असां सिंधी शख्सियत कीअं आयो? जीअं તમે કેમથી અછો, તમે કેમથી અછો મતલબ તव्हां कीअं आहियो, તમે केमती अछो, या वरी हिकिड़ो पहाको जीअं आहे अति नींबू छिपिले पीता। यानी कि इन जो अर्थ इहो आहे कि जेको लीमो जेको हूंदो आहे उनखे तमामु घणो असां निचोड़ींदा आहियूं त उहो आख़िरी में उहो कड़वोपन ॾींदो आहे। त ईअं ई असां केतिरे पंहिंजे शरीर खां तमामु घणो कमु वठंदासीं त आख़िर में शरीर कुझु न कुझु उहो पंहिंजो जवाबु। एक्चुअल तव्हां उड़ीसा जा आहियो त तव्हांखे उड़िया भाषा ॾाढी बढ़िया ईंदी आहे। उड़िया ईंदी आहे, सिंधी ईंदी आहे, हिंदी ईंदी आहे, इंग्लिश ईंदी आहे, पंजाबी ईंदी आहे। तव्हां 5 भाषाउनि जा जानकार आहियो। जी बिल्कुलु। ॾाढो धन्यवाद, तव्हांजी ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई था। मां तव्हांखां हिकिड़ी ॻाल्हि इहो पुछणु चाहींदुमि कि तव्हां सिंधी आहियो, सिंधी व्यंजन ठाहींदा हूंदव, खाईंदा हूंदव, तव्हांखे कहिड़ो सिंधी व्यंजन पसंदि आहे? मूंखे साईं पराठा खाईंदा बढ़िया नाश्ते में। अच्छा, फर्स्ट क्लास। जी जी। और तव्हांखे ॿुधायो? मूंखे त जेको कृष्णा खे सभिनी 56 भोग लॻंदो आहे, उन मां जो पहिरों भोग लॻंदो आहे दाल पकवान जो। त सिंधियुनि जो फेवरेट दाल पकवान जेको आहे इहो कृष्ण भगवान खे लॻंदो। इहो नई ॻाल्हि ॿुधाई तव्हांखे। 56 भोग मां पहिरों भोग जेको हूंदो आहे न कृष्ण भगवान खे, उहो दाल पकवान लॻंदो आहे। त इहो मूंखे जेको आहे न उहो तमामु घणो पसंदि आहे सिंधीअ जो व्यंजन। वैसे सिंधियुनि जा जेके सभु व्यंजन आहिनि सभु मस्तु मज़ेदार हूंदा आहिनि ऐं खाइण में स्वादिष्ट हूंदा आहिनि। त इन खां लेकिन मूंखे सभिनी खां बेस्ट इहो ही। जहाँ आस्था, श्रद्धा और विश्वास है वहाँ भगवान झूलेलाल का वास है।
भगवान चंदानी साहब मां तव्हां खां इहो पुछणुमि तव्हां काई फिल्म बि ठाही आहे उन जे बारे में ॿुधायो असांखे। पिक्चर साईं नालो आहे सिंधी फिल्म जो, हा मां सिंधी आहियां जी। उहा पिक्चर एक्चुअली 7 ॿारनि जी कहाणी आहे। जी। अॼुकल्ह ॿार जेके आहिनि पंहिंजे माउ पीउ सां हिंदी ऐं अंग्रेजी में ॻाल्हाइनि था, जी जी, त मातृभाषा वरी ख़तम थींदी, उन सिंधी लैंग्वेज जे प्रमोशन जे लाइ इहा पिक्चर असां ठाही आहे। मुंहिंजो अॻिलो प्रश्न इहो ई आहे कि असांजा ॿार अॼुकल्ह सिंधी ॾाढो घटि था ॻाल्हाइनि, वॾा बि घटि था ॻाल्हाइनि, घरनि में नथा ॻाल्हाइनि, त असांजी सिंधी भाषा अॻिते कीअं वधे उन जे लाइ तव्हां सुझाव ॾियो, तव्हां बि सुझाव। हा, इहा पिक्चर असां इन करे ठाही आहे। उन खां पोइ मां ॾाढो ॾिठो आहे, कभी वॾा वॾा माण्हू मुंबई वियुसि, मां हाणे अहमदाबाद वियुसि, ॿार भाग ते माउ पीउ सां सिंधी ॻाल्हाइनि पिया। अच्छा, इहा पिक्चर ॾिसी करे ॾाढो प्रभाव पियो। सिंधी भाषा जे प्रमोशन जे लाइ छा कजे? तव्हां इंग्लिश जा प्रोफेसर आहियो, इन लाइ ॿुधायो। सिंधी भाषा जे प्रमोशन जे लाइ त सभिनी खां पहिरियों असांखे पंहिंजे शुरूआत पंहिंजे घर मां ई करणी खपे। त घर में जेके नंढा ॿार हूंदा आहिनि त उन्हनि खे न ख़बर आहे कि असांखे मतिलबु असांजी कहिड़ी भाषा आहे, लेकिन जॾहिं मातृभाषा सां रूबरू थींदा ऐं पंहिंजी भाषा में ॻाल्हाईंदा त इन जी शुरूआत हितां ई थींदी। त चवंदा आहिनि न कि चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम, त उहो शुरूआत असांखे पंहिंजे घर मां ई करणी खपे। पोइ अॻिते हली करे मतिलबु जीअं ॿारनि खे असां पंहिंजे सिंधी समारोह में वठी वञूं, उन्हनि खे जेके वॾा वॾा माण्हू जेके स्पीच ॾींदा आहिनि सिंधीअ में ऐं सिंधी लैंग्वेज खे ॿुधाईंदा आहिनि कि ॻाल्हायो ॿारनि सां, त धीरे धीरे ॿार सम्झण लॻंदा ऐं सिंधी व्यंजन सां उन्हनि खे रूबरू कराईंदासीं। त ईअं धीरे धीरे ॿार जीअं जीअं वधंदो वेंदो त उन हिसाब सां। तव्हांजो इहो चवणु ॾाढो सुठो आहे कि असां शुरूआत घर खां कयूं ऐं घर में सिंधी ॻाल्हायूं। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जीअं मतिलबु मां इहो चवणु चाहींदमि कि जीअं गुजराती आहे या मराठी आहे त कहिड़ी तेलुगु आहे, त हर कोई माण्हू पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी भाषा में ई थो ॻाल्हाए, त असां सिंधी थी करे सिंधीअ में छो था ॻाल्हायूं? त इहो तमामु सुठो, तव्हांजो ॾाढो बढ़िया सुझाव आहे, इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हांजो संदेश सिंधी शख्सियत के माध्यम से सभी ताईं पुॼंदो। आप संगीत से सबको अपना बना लेते हैं, आप संगीत से सबको अपना बना लेते हैं, हो न हो भगवान भाई आप सबको दीवाना बना लेते हैं। भगवान भाई मां तव्हां खां इहो पुछणु चाहींदुमि कि कई हिंदी गायक आहिनि जिन सिंधी में गाना गाया आहिनि, अगरि उन्हनि जा तव्हांखे नाला ख़बर हुजनि त ॿुधायो। अरे बिल्कुलु साईं, सभिनी खां पहिरीं मोहम्मद रफ़ी पुराणो ॾाढो, हा सभिनी खां पहिरीं सिंधी गीत गायो बढ़िया, ऐं लता मंगेशकर जी 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 सिंधी गीत गाया, महेंद्र कपूर घणेई जी 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 पंजाबी थी करे जी जी गज़ल सम्राट जेके आहिनि जगजीत सिंह, उन्हनि जो तव्हां गज़ल ॿुधी हूंदी सिंधी में? सिंधीअ में गज़ल, ऐं अनूप जलोटा जे एतिरो सुठो भजन गायो आहे सिंधीअ में, मतिलबु एतिरो इम्प्रेस थी वियो। ऐं उन खां पोइ बि गायक जेके शान आहिनि त उन्हनि बि तमामु सुठा सुठा गीत गाया आहिनि। असांजे सिंधी भाषा सां ॾिसो ॿिया नॉन सिंधी बि प्रेम था कनि, त असां छो न कयूं? असां छो न कयूं? त मिठड़ी अबाणी ॿोली साईं, छो न कोई प्यार कयूं? हा हा, मिठड़ी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली। ये प्रैक्टिस कयूं था, इन करे असां पिक्चर ठाही आहे। सिंधी असांजी जेकी भाषा आहे तमामु मतिलबु हिकिड़ी स्वीट भाषा आहे, ऐं सिंधी जेकी आहे न पंहिंजो सिंध प्रदेश छॾे आया त कुझु बि न। असांजो सिंधी समाज हर 10 अप्रैल ते सिंधी भाषा दिवस मल्हाईंदो आहे। 10 अप्रैल 1967 जे ॾींहुं सिंधी भाषा खे असांजी मान्यता मिली, जंहिंखे 8वीं सूचीअ में शामिल कयो वियो ऐं 15हों स्थान मिलियो असांखे सिंधी भाषा। बिल्कुलु बिल्कुलु जी जी। त उहो सिंधी जेकी आहे, जेके असां त कुझु बि पिछले ॾींहंनि में बि मां कुझु हिकिड़ो पढ़ियो आहे, मिनिस्टर जो कुझु स्पीच पई ॿुधां त उहे पाण चवनि पिया, शिवराज सिंह चौहान साहब मुख्यमंत्री जेके मध्य प्रदेश आहिनि, उन्हनि खुद सिंधी में स्पीच ॾिनी। हा, सिंधी में अटल वाजपेयी भी कुछ चाहिए, रामेश्वर शर्मा ऐं विश्वास सारंग सभु सिंधीअ में मतिलबु चवंदा बि आहिनि, ऐं उन्हनि खे त हर फंक्शन में सिंधीअ में पटाटनि जूं कचरियूं उहो सभु यादि कंदा आहिनि, ऐं तमामु सुठी मतिलबु एंजॉय कंदा आहिनि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि असांजे समाज जो भरपूर प्रचार थी रहियो आहे, जंहिंजे करे उहो मजबूर थी विया आहिनि सिंधीअ में ॻाल्हाइण, असांजे सिंधी व्यंजन जी चर्चा करण लाइ। हा, बसि उहो हिकिड़ी ॻाल्हि चवंदा आहिनि कि सिंधी पाण में एकता बनाए रखो, त उहो सभु एकता असांखे बनाए रखणी आहे सिंधीअ में, और पंहिंजी ॿोली पंहिंजो पहनावे खे असां इम्पोर्टेंस ॾियूं, त उन ते मथां ई जोर ॾींदा आहिनि। त इहो बि मां उन्हनि जी भाषा खे मतिलबु तमामु चवणु चाहींदमि कि असां जॾहिं असांजा वॾा जेके सिंध मां आया त कुझु बि न आंदो, लेकिन पंहिंजे हथनि में उहो मेहंदीअ जो रंग न आया, लेकिन उहो महिनत जो रंग खणी आया, त उहो महिनत जे बलबूते अॼु ॾिसो सिंधी किथे जो किथे पहुची विया आहिनि। असांजा पूज्य पिता साहब चवंदा त समाज तव्हांखे घणी ॾिनो आहे, तव्हां समाज छा था ॾियो? त उहो ई मां जॾहिं बैंक में वेंदो हुउसि त तॾहिं सोचींदो भई रिटायर थी करे हिकिड़ी पिक्चर ज़रूरु ठाहींदुसि। हा, मां सिंधी आहियां, ॾाढी वॾी उपलब्धि आहे, तव्हां सिंधी में पिक्चर ठाही आहे, ॾाढी वॾी उपलब्धि आहे। तव्हां ॿिन्ही जी उपलब्धि आहे, हिकु दिन ॿिन्ही जी उपलब्धि आहे, हिकु ॿिए सहयोग सां थींदो आहे। मुश्किलों में भी सदा वही हंसते हैं जिनके हृदय में भगवान झूलेलाल बसते हैं। तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॿुधायां कि विश्व संगीत दिवस 21 जून ते ईंदो आहे। इन 21 जून ते सभई विश्व संगीत दिवस मल्हाईंदा आहिनि।
तव्हां सां मुलाक़ात थी ॾाढी बढ़िया। जय झूलेलाल। जय झूलेलाल। धन्यवाद तव्हांजो। तव्हां साहिबनि जी महिरबानी साईं, सिंधी शख्सियत में असां घुरायव। वाह वाह, ॾाढो मज़ो अची वियो, फर्स्ट क्लास। तव्हांजो घणो घणो धन्यवाद अशोक भैया, तव्हां असांखे हिन सिंधी शख्सियत कार्यक्रम में घुरायव, असांखे तव्हां सभिनी सां रूबरू थियण जो मौक़ो ॾिनो। घणो घणो धन्यवाद, आभार। जय झूलेलाल। जय जय झूलेलाल। तव्हांखे सिंधी शख्सियत कार्यक्रम कीअं लॻो असांखे ज़रूरु ॿुधाईंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा ऐं असांखे कमेंट्स कंदा। मुंहिंजो मोबाइल नंबर अथव 9229430047।